नाज़रीन ताज़ा तरीन अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ पीपल्स पार्टी जे MNA मोहम्मद शहरयार ख़ान मार मदई जे मार हाउस से पए थो। मदई जी तोड़े आस पास सां तालुक़ु रखंदड़ पार्टी वर्कर मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन समेत सवन जी तइदाद में शहरी मार हाउस मदई जे पहुची MNA शहरयार ख़ान मार सां मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मसाइल खां आगाह कयो। उन मौक़े ते MNA शहरयार ख़ान मार सचाई न्यूज़ सां पिणु ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। जी नाज़रीन अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा था हलूं त शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ पीपल्स पार्टी जो MNA शहरयार ख़ान मार ज़िले शिकारपुर जे टाउन मदई जी जे मार हाउस ते पहुतो। मदई जी तोड़े आस पास सां तालुक़ु रखंदड़ पार्टी वर्कर मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन समेत सवन जी तइदाद में शहरी मार हाउस मदई जी पहुची MNA शहरयार ख़ान मार सां मुलाक़ात करे संदसि खे मुख़्तलिफ़ मसाइल खां आगाह कयो। उन मौक़े ते MNA शहरयार ख़ान मार उते मौजूदु मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन खां हाल अहवाल वरिता ऐं उन्हनि सां गॾु मांझांदो पिणु कयो। 2 कलाकनि जे तफ़सीली मुलाक़ात खां पोइ MNA शहरयार ख़ान मार मदई जी जे मार हाउस खां रवानो थी वियो आहे। जी नाज़रीन अवां खे मदई जी खां बराए रास्त अवां खे मदई जी खां आगाह करे रहिया आहियूं त MNA शहरयार ख़ान मार मदई जी जे मार हाउस ते पहुतो आहे जिते हिन मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन शहरनि सां ख़ुसूसी मुलाक़ातूं करे उन्हनि जे मसाइल खां आगाही हासिलु कई आहे ऐं मुख़्तलिफ़ मसाइल खे हल करण जे हवाले सां पिणु इक़दामात ऐं अहकामात जारी कया आहिनि। उन मौक़े ते MNA शहरयार ख़ान मार सचाई न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। उन मौक़े ते आइनी कोर्ट जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में MNA शहरयार ख़ान मार चयो हिकिड़ी शइ त अञा ताईं कंहिं फेज़ में आई न आहे ऐं न ई उन जो को वजूदु आहे। मीडिया जूं ॻाल्हियूं आहिनि, न असेंबलीअ में को अहिड़ो बिल प्रेज़ेंट थियो न को आयो, त मां नथो सम्झां त उन ते कमेंट करणु कुझु मुनासिबु हूंदो। हीअ त हिकिड़ी हरूभरू तशवीश ऐं अवाम में हिकिड़ी परेशानी फहिराइण वारी ॻाल्हि आहे। त इन जो को वजूदु न आहे, का ॻाल्हि न आहे, न ई को एग्ज़िस्टेंस आहे हिन वक़्तु। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेके TLF जे वकीलनि खां इस्लामाबाद में बि जेका इजलास कयो आहे, ताज़ो कराची में कयो आहे, उन में वाज़े तरह सां उन हिन क़िस्म जो प्रोपोज़ल ॾिनो आहे त असां जेके आहिनि वफ़ाक़ी दारुल हुकूमत समेत सूबाई दारुल हुकूमत में आइनी कोर्ट्स ठाहिणु चाहियूं था। त कीअं उहो असांजे लेवल ताणी अञा MNAs ताणी न पुॻो आहे। जॾहिं आयो त उन ते ज़रूरु कमेंट कंदासीं, ॿुधाईंदासीं तव्हांखे। अच्छा सर, ही असांजे ज़िले शिकारपुर में तव्हां जेतोणीकि जेको आहे पूरे शिकारपुर ज़िले खे एज़ ए MNA रिप्रेज़ेंट कयो था तक़रीबन 90%, त ज़िले में तमामु घणी बदअमनी आहे, उन हवाले तव्हांजो छा आहे? ॾिसो, उन में असां कोशिशि कई आहे, होम मिनिस्टर खे ब्रीफ कयो आहे, ॿुधायो अथसीं। प्रेसिडेंट सदर मुल्क जो आयो सखर में अची 24 जून ते DIG ऑफिस में। इहो शायदि पहिरियों दफ़ो हिस्ट्रीअ में थियो हूंदो त प्रेसिडेंट खे मुल्क जो अचे ऐं लॉ एंड ऑर्डर ते मीटिंग करे। हाणे उमेद इहा ई आहे त सिंध गवर्नमेंट उन्हनि शयुनि खे जल्दी अमल में आणंदी। असां CM सां बि मिलिया आहियूं, होम मिनिस्टर खे बि इंफॉर्म कयो आहे, लीडरशिप खे बि, त डिस्ट्रिक्ट शिकारपुर में रिसोर्सिस जी कमी आहे। पुलिस खे उहे रिसोर्सिस प्रोवाइड कया वञनि। ऑफिसर्स चङा आहिनि, कमु करनि था, उन्हनि खे बहितर इक्विप कयो वञे, उन्हनि खे जेके रिसोर्सिस जी ज़रूरत आहे ॾिनो वञे। उन्हनि जे इंतज़ार में हूं त सिंध गवर्नमेंट उन्हनि खे ॾे, मैन पावर ॾे, स्ट्रेंथ ॾे, वेपनरी ॾे, जीअं उहे क्रिमिनल सां विढ़ी सघनि सही नमूने में। पीपल्स पार्टी खे हुकूमत कंदे सिंध में तक़रीबन 8 साल आहे मुसलसल। उन खां अलावा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको पीपल्स पार्टी जो को चेयरमैन बि आहे, हिते सखर में मीटिंग बि करे विया आहिनि। 2 महीना उनखे थी विया आहिनि। उनखां उन बावजूद बि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में त टके जो बि को फ़र्क़ु न पियो आहे। अवां पाण ज़िले शिकारपुर जा आहियो, ख़ुदि सूरत हाल खे न, मां मुतफ़िक़ आहियां तव्हां सां त अञा घणो कुझु थियण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेको प्रेज़ेंट SSP आहे, उनजी एक्टिविटीज़, उनजी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे। पर मां वरी उहा ई ॻाल्हि दोहरायां थो त उन्हनि खे अञा ताईं रिसोर्सिस जी कमी आहे। सिंध गवर्नमेंट जे पासे ॾांहुं उन्हनि खे अञा ताईं उहे रिसोर्सिस न मिलिया आहिनि। तव्हांजा 9 थाणा आहिनि हाणे बि ज़िले जा, जिन वटि मोबाइल न आहे, तव्हांजी नफ़री पूरी न आहे, तव्हां वटि उहा इक्विपमेंट वेपनरी न आहे त तव्हां क्रिमिनल सां विढ़ी सघो। त मां उहो ई वरी दोहरायां थो त असां बि तव्हां सां गॾु आहियूं। इन में असां बि सिंध हुकूमत खे 2-3 दफ़ा रिक्वेस्ट कई आहे, वरी बि कंदासीं त इन्हनि खे जल्द सां जल्द इहे शयूं प्रोवाइड कयूं वञनि। असां वटि जेको लोकल BD सिस्टम आहे, उन में जेके ताज़ो UCs में बजट 50% इंक्रीज़ थी आहे ऐं इहा ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे। मुझे ख्याल में ये 2nd मंथ हूंदो जो उहा प्रैक्टिकल जेका आहे रिलीज़ थियल फंडिंग उहा UCs खे मिलंदी, पर उनजे बावजूदि टके जो बि को बि UCs जे अंदरि कमु न आहे। मां ॾिठो न आहे,
मुंहिंजो विज़िट न थियो आहे, मां हाणे वांदा थी आया आहियूं इस्लामाबाद खां। ॾिसूं था अगरि का अहिड़ी ॻाल्हि आहे त उहो बि लोकल गवर्नमेंट मिनिस्टर आहिनि, डिपार्टमेंट खे रिक्वेस्ट कयूं था, ॿुधायूं था त बाबा हीअ अहिली अथव। असां ॾे तव्हां अलाए कहिड़ी यूसीअ में घुमो था, बाक़ी मां त हाणे 4 यूसियूं ॾिसंदो आहियां लखी तालके जूं। उते त कमकार बि हले थो, सफ़ाई सुथराई बि आहे, सभु शयूं थियनि थियूं। बाक़ी हेॾे तव्हां जिते पॉइंट कंदव त उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे बि चवंदासीं त उहे बि पंहिंजे इलाइक़नि में कमु कनि। अवां एज ए MN जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जी मीटिंग्स वग़ैरह हैंडल करण जो को अख़्तियार तव्हां वटि रखो था या न? इख़्तियार न आहे। ॾिसो, मेयर हिकिड़ो आहे वॉलंटियरली बिल्कुलु करे थो सघे पंहिंजे हदूद में, ऐं जीअं का स्पेस मिली त उन्हनि सां वेही ॻाल्हाईंदासीं बि। असां लखी तालके में कयूं तसीं, हिते बि इहा रखंदासीं जल्दी, ऐं इन्हनि माण्हुनि खे चवंदासीं त बाबा माण्हुनि जो जेको राइट आहे, हाणे पहिरियों त इहा ई धाह हूंदी त पघारनि में पुराऊं, हाणे अमाउंट थोरो बहितर आहे त घटि में घटि ॿियो कुझु न, मेन इलाइक़नि जी जायुनि जी सफ़ाई सुथराई थिए चङे नमूने में, इहा ई वॾी अचीवमेंट हूंदी। 10 लख रुपया बजट आहे जी।